ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जे 9 भाग में ॾिठो त राधा बांवरीअ जे मन में श्री कृष्ण भगवान जो दर्शन करण जो सिक थिए थी। तंहिं करे हू सखियुनि समेत जमुना में सनानु करण वञनि थियूं। उते मोहन प्यारे के ॾिसी सभई बिरज बालाऊं उन ते मोहित थी वञनि थियूं ऐं वाट में घर वेंदे उन जी सुहिणियूं जूं ॻाल्हियूं कंदियूं वञनि थियूं। सभई चयो जय श्री हरि। तंहिं बाद माता राधा अकेलाईअ में श्री कृष्ण भगवान के ॾिसण वास्ते जमुना नदीअ मां पाणी भरण जे बहाने सां बन ॾांहुं वई ऐं वाट में श्री कृष्ण भगवान के ॾिसी उन सां प्रीत भरियूं ॻाल्हियूं करण लॻी त पोयां खां ॿियूं ब्रज बालाऊं अची रसियूं, जिन ॿिन्ही खे उन प्रीत भरी ॻाल्हियूं कंदे पकड़े उन्हनि जी चोरी पधरी कई। सभई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 9 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, राधा प्यारी लॼी थी पंहिंजे घर हली वई जो संदन सभिनी सखियनि उन जी प्रीत जो हाल ॼाणी वरितो ऐं खेनि पकड़े वरितो। लेकिन संदसि मन मोहन प्यारे जे ॾिसण वास्ते अञा व्याकुल रहियो। तंहिं करे खेसि सारी राति तारा ॻणींदी गुज़री। सुबुह जो उन उते मोतियुनि जो हार पंहिंजी ॻिचीअ मां लाहे सारीअ जे हिकिड़े कुंड में ॿधी कीरत पंहिंजी माता खे चयो त काल जमुना किनारे ते मुंहिंजो हार किथे किरी पियो, ख़बर न आहे त कहिड़ी सखीअ खयो आहे। माणस बिगड़ी चयो, हेॾी सारी थी आहीं, तूं पंहिंजी संभाल नथी करीं। ही ॻाल्हि ॿुधी श्यामा चयो, तूं कावड़जी छो थी अमां, इहो ॻोल्हण वञा थी, मूंखे देरि लॻे त चिंता मता कजो। ईअं चई राधा प्यारी पंहिंजे घरां ॿाहिरि निकिती ऐं नंद जे घर जे पुठियां वञी कूर करे ललिता सखीअ जो नालो वठी चयो, मां बंसी पट वञा थी, तूं बि जल्द अचु। उन वक़्तु नंदलाल भोजन करण वास्ते वेही पहिरियों गिराह खयो हो। जीअं श्यामा जो ॻाल्हाइण ॿुधो तीअं उथी खड़ो थियो। यशोदा चयो त हे पुट, तूं हींअर केॾां थो वञी, भोजन छॾे। तॾहिं श्याम चयो त हे माता, हिकिड़ो ग्वाल मूंखे चई वियो हो त बन में हिकिड़ी गऊ खे गाबी पैदा थी आहे, मां उते उनखे ॾिसण थो वञा। ईअं चई मोहन प्यारो बंसी पट ॾांहुं हलियो वियो। तॾहिं संदसि संगतियनि जिन उते वेठे खाधो तिन यशोदा खे चयो त बन में का बि गाबी कान्हे, उते राधा प्यारी वेठी हूंदी, तंहिं करे मोहन प्यारो बि उन सां गॾिजण वास्ते बिना भोजन जे हलियो वियो आहे। प्यारा भक्तों, यशोदा उन्हनि जी ॻाल्हि ते को बि एतबार न कयो ऐं श्याम ऐं श्यामा बंसी पट में वञी आनंद सां हिक ॿिए सां प्रीत भरियूं ॻाल्हियूं करण लॻा।
जॾहिं श्याम जो मोहन राधा खे चयो, हींअर तूं पंहिंजे घर वञ। राधा चयो, तोखे छॾे मूंखां घर वञणु नथो थिए। तुंहिंजे वास्ते पंहिंजी माता पिता जी डांट ऐं मार हर रोज़ सहां थी। नंदलाल चयो त मां तुंहिंजे वास्ते पंहिंजे हथ जो गिराह छॾे हलियो आयसि। अहिड़ी तरह ॿई पाण में वरी प्रीत भरियल ॻाल्हियूं कंदा पंहिंजे पंहिंजे घर आया ऐं राधा मोतियनि जो हार पंहिंजी माता खे ॾेई चयो त माता, जंहिंजे वास्ते तो सोच कयो थे सो मूं जमुना किनारे तां ॻोल्हे आंदो आहे। कीरत मन में सम्झियो त राधा श्याम सुंदर सां मिलण वास्ते इहो कूरो चरित्र हार जो कयो आहे। श्री कृष्ण पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार आहे ऐं राधा ऐं ॿियनि ब्रिज बालाइनि खे उन जे ॾिसण खां सवाइ आराम नथो अचे। प्यारा भक्तऊं, एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा परीक्षित, मोहन जी बि राधा सां एतिरी त प्रीत वधी वई जो हर रोज़ कंहिं न कंहिं जाइ ते उन सां मिली पंहिंजो मन ख़ुशि कयाईं थे। हिकिड़े ॾींहुं श्याम सुंदर चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिरे ऐं पहिरें राति गुज़री त राधा जे आस्थान ते वियो ऐं राति ताईं उन सां आनंद सां विहार करे सुबुह जो पंहिंजे घर आयो। हेॾां ललिता ऐं ॿियनि सखियुनि 8 ई पैर राधा ऐं कृष्ण खे पकड़ण जी तजवीज़ में रहंदियूं हुयूं। जॾहिं श्याम सुंदर खे राधा जे घरां निकिरंदो ॾिठाऊं तॾहिं उन्हनि खे ॾाढो हसद थियो। श्याम सुंदर जे वञण खां पोइ श्यामा बि पंहिंजे दरवाज़े ते अची ॾिठो त चई तरफ़नि खां सखियूं बीठियूं हुयूं। तॾहिं राधा खे यकीन थियो त उन्हनि मुंहिंजे घर मां मोहन खे निकिरंदो ज़रूरु ॾिठो हूंदो। इहो वीचार करे राधा खे ॾाढी लॼ आई। तॾहिं पंहिंजे मन में चयाईं त हेसि ताईं मोहन सां मुंहिंजी प्रीत लिकी रही हुई, मगर अॼु पधरी थी वई। हर रोज़ त मां सखियुनि खां किली हली वेंदी हुअसि, पर अॼु उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदसि। प्यारा भक्तऊं, उन वक़्तु ललिता ऐं ॿियूं सखियूं राधा प्यारीअ जे घर में आयूं। उन्हनि खे ॾिसंदे ई राधा प्यारी चतुराईअ सां बिना पुछे चयो, हे ललिता, अॼु सुबुह जो बिंद्राबन बिहारी मुंहिंजे दरवाज़े वटां थी ख़बर न आहे त केॾां वियो थे। उनखे ॾिसी मां तॾहिं खां व्याकुल थी रही आहियां। सखियुनि इहा ॻाल्हि ॿुधी पाण में चयो, ॾिसो, ही वॾी चतुर आहे। असांजे पुछण खां अॻु में ई हिन अहिड़ी ॻाल्हि ठाहे चई आहे जंहिं करे असां कुझु बि पुछी नथा सघूं। ईअं चई सखियुनि चयो त हे राधा, तूं ॾाढी सियाणी आहीं। पंहिंजे मन जो भेद असांखे कॾहिं बि नथी ॿुधाईं। सॼी राति मोहन प्यारे सां विहार कयई ऐं हाणे वरी ॿी ॻाल्हि ठाहे ॿुधाईं थी। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 9 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।